बाक़ी पाण बि खाईंदासीं ऐं यार शेरल लाइ बि रखंदासीं। ईअं न दादा? अचो हलो गूंगा त हलो। गूंगा इहो त ॿुधाए, हिटीअ में सॼो ॾींहुं बांसुरी थो वॼाए, ॻोठ जी के माईअ ते आशिक़ कां छा? मां इहो थी चवां, ॻोठ जी के माईअ ते आशिक़ कां छा? मार, गूंगो बि वॾो सियाणो आहे, मञे ई नथो। हथों कावड़ ईअं थो करे ॼण मां फटनि ते लूणु बुरकियो थी मांस। हाणे हल हल, मथो ई चटे वियो आहे, हाणे हल। यो गूंगो निभागो त मुंहिंजे मुड़ुस खां बि टपी वियो। निभागो टरा लॻी पई हुयसि, जल्दी ते घुटो ॾेई मारे छॾियांसि। हल ईअं पियो करे। मासी दयाणी खुदा खुदा कर, छो गूंगे वीचारे खे वतो अथई? मास्तर, तोखे त वॾो गूंगे ते कहका पियो चे, भला तूं बि कंहिं घर में अटकियल आहीं छा? तोसां त पुॼण जी जाइ कोन्हे माई, मां त हलां थो। पोइ वञ न, अञा बीठो छो आहीं? वॾी ॻाल्हि आहे। तुझी पाड़ बि ॻोल्हे लहंदसि त तूं किथे अटकियल आहीं। हा, दयाणी जो धक मारे या खारे। वॾी ॻाल्हि आहे। मां कुछ विसारे तो ना है। हाय अल्लाह, वरी छो बिठो? चाबियूं कार जूं हा इन खीसे में पई आहिनि। ही ते भी छा तो सोचे? शायद मूंखे ॾिठो थई। अॼु मुंहिंजे मथां वारिस खान जे ॾमर जी छित किरंदी। पोस नंढा तूं तोखे मां जेॾी महिल ॾिसां थो, कल्ह तूं पिंगत रही पई, कई महिल सोफे ते वेठी, कई महिल बंगले खे घुमी पई। कमकार बि कंदी या न? मां त छा तूं हिन घर जी नौकराणी आहीं? नौकराणी थी रह, मालिकाणी बनने जी कोशिश न कर, समझी? वारिस छा थो चईं तूं कामोरीअ खे? कामोरी हिन घर जी? ही हिन घर जी नौकराणी आहे। हिकु ॻाल्हि ॿुधी वञ मुंहिंजी, नौकराणी वारिस तुंहिंजो जादू जेको मुंहिंजे वालदेन ते हलियो सो हलियो, बाक़ी न जादू जो टोड़ हाणे मां कढी छॾियो आहे। वारिस तूं अहिड़ो कुझु न कजांइ जो बाद में पछताइणो पवई। अमा साईं, असां मां केर बि कोन पछताईंदो। पछताईंदी त हीअ, छो जो शाम चाचे सालार वारा वापसि पिया अचनि। छा सालार खान तो अचे? हा मां, हाणे तूं ॿुधी छॾ, सुभाणे खां हिन पिंके ते तूं न लुॾंदीअ ऐं घर जो कमकार कंदीअ। नौकराणी आहीं, नौकराणी थी रह, मालिकाणी बणण जी कोशिश न कर, समझी? हे छोकिरो कोन सुधरंदो, कोन सुधरंदो। तूं इन जूं ॻाल्हियूं दिलि में न कंदी कर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि नंढेरे सालार खान जे अचण जी ख़बर सॼे ॻोठ ऐं दर में पइजी वई। इहा ॻाल्हि शेरल जे करण ते बि ज़रूर पई। अदा रे सालार खान अचण जी ॻाल्हि भली शेरल ताणी पहुचे, इन सां फ़र्क़ु कहिड़ो थो पए? अरे ॼट, इहो ई त फ़र्क़ु आहे तो में ऐं अकुल वारनि में। ॻाल्हि पूरी ॿुधंदे ई कोन त सम्झंदे धूड़। भाऊजू सा तूं बि खणी ॻाल्हि सिधी कर, इहे बाक़ी वरवकड़ छा जा आहिनि? वरवकड़ कोन थो ॾियां, सम्झायां थो। जीअं ई सालार खान खे ॾिसण शेरल अचे, इहा ख़बर ॿुधी त
त सालार खान अचे थो त मां खणंदुसि उन जी जूणी ऐं पुलिस खे घुराईंदो वारिस खान। वई न शेरल जो न बचंदो वरो वरो न धूणी धूणी। वाह दावा, वाह जो शैतानी दिमाग थी, वाह जो सोचो थई। ऐं तव्हां रब्बू ऐं कामिल खे वठी करे हथियार खणी वठंदो घट। अताड़ा कसम तुझे पग जो हाणे या जुणी खण, देर न कर। हाणे सम्झ में ॻाल्हि आहे ई न तव्हांजे अकुल में ऐं यूसुफ खान जे अकुल में केतिरो फ़र्क़ु आहे। अदा अदा तू वञण जी कर, असां कामिल ऐं रबुआर खे वठी था अचूं। पोइ ॾिसजांइ त कीअं था शेरल जी लाश मथां झंडा खोड़ियूं। ईअं बहारा त ही न हाणे कम जी ॻाल्हि, दिलि ठारण जी ॻाल्हि। हाणे न शेरल खे ख़बर पवंदी जूसो खणे जंहिंजी जूणी जूणी तंहिंजो वरो बचे थोड़ी थोड़ी। हिन ई ज़मीन ते हिननि ई वणनि जे हेठां नंढपण गुज़ारियो अथव। वणनि तां माखी लाहे कणक जे उफराटनि सां खाईंदा हुआसीं। दादा तॾहिं त तोखे हेॾां वठी आयुसि त ॾाॾे खे बि घुमाए अचां। अफा 60 वरहनि खां पोइ हिते आयो आहियां। दग ई मटिजी विया आहिनि। उहे शीहाई मरी विया जेके पचंदा हुआ। ओ ॾाॾा न सिर्फ़ रस्ता पर उहे वण ई वढिजी विया, उहो ज़मानो ई मटिजी वियो। ॾाॾा सच पियो चवीं पुट, उहे माण्हू ई मटिजी विया जेके परे खां सॾु करे विहारींदा हुआ। ॾाॾा जेकॾहिं तोरे को हली अचे त तूं ॾुख त न कंदे न? सावल पुट, हिन ॾुखे ऐं पीरीअ जे सफ़र में को पेर भरे अचे थो त उनखे त सीने सां लाइजे न। त पोइ ॾाॾा तोसां अॼु को मिलण थो अचे, हू ॾिस। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा साह, मुंहिंजी जान, केरु आहे सावल पुट? बाबा मां तुंहिंजो पुट, तुंहिंजो खून शेरल आहियां बाबा, शेरल। खुदा सिर्फ नूह सलाम नाफरमान पुट बोड जे टप खां झूठी जबल चढ़ी ऐं जॾहिं न पाणी जो वहिकिरो वधी वियो त जबल बि ॿुॾण लॻो। ख़बर थी छा थियो? छा थियो? बाबा तोखे हिते मुंहुं घुरायो आहे। मां तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां त बाबा मां को बि ग़लति कमु करे कोन रहियो आहे।
हाँ दादा, शेरल सही तो चए। शेरल कॾहिं बि ग़लति कमु नाहे कयो। बाबा मां सम्झा थो तूं कॾहिं बि मूंखे बख़्श कोन कंदे। बाबा मां इहो बि ॼाणा थो त मां मारिजी वेंदुसि। तू मुझे भाव आई आखिरी दफ़ो मां पंहिंजे पुट भक्त सां मिलण पियो चाहे। दादा, शेरल तुझो पुट आहे, तुझो रत आहे दादा। दादा भुल त माण्हू खां थींदी आहे, उनखे माफ़ कर। बाबा इहो सभु कुझु मूंखां कावड़ में थी वियो, जज़्बात में थी वियो। मां त सावल सां गॾु माल चारींदोसि, मां त हारी हुयुसि, ज़मीन जो कमु कंदोसि। बाबा मां कीअं भटकीयुसि, मूंखे पाण खे सम्झ में कुझु नथो अचे। बाबा कुझु नथो अचे। बाबा मूंखे को रस्तो ॾे, को कस ॾे। बाबा मां माग मोटण थो चाहियां, मूंखे माफ़ कर बाबा, मूंखे माफ़ कर। मुंहिंजो पुट त शेरल हुयो, को खूनी रसन न हुयो जंहिंखे नंढनि वॾनि ऐं बुज़ुर्गनि जे चए जी सुञाण ई नाहे, जंहिंखे पंहिंजे पीउ जे पटके जी सुञाण नाहे। बाबा पंहिंजो बणियो वेरी आहे, पंहिंजो बणियो वेरी आहे। विख विख ते ॼण अंधेरी आहे, सूरई सख़्तियूं नीड़ भिनल, पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। हाणे मां तुंहिंजो पीउ जंहिं मुंहिंजे पटके जी लज न कई, अरे उन सां कहिड़ो ॻाल्हाइणो आहे? हाणे मां तुंहिंजो पीउ, मुंहिंजो तोसां को बि वास्तो कोन्हे। अरे अचु गुलका, अचु हेॾे मां चवां थो। बाबा बाबा बस हाणे उन्हनि गसन पुठियां वञण जी ज़रूरत बि न आहे। सजणे साथी साथ छॾे विया। यार शेरल उथ, संभाल पाण खे, उथ यार उथ। शेरल उन्हनि गसन पुठियां न लॻ, जंहिंजो को पतण ई न हुजे। उथ शेरल उथ, यार बहादुर थी। शेरल ही माण्हू उन मिटीअ मां ठहियल आहिनि, जन मां ठिकर जा थाव न, पर सच जा ॾीआ बरंदा आहिनि। तू हलियो वञ शेरल, हलियो वञ। सजणे साथी साथ छॾे विया, जेके ॾिठासी ख्वाब लुटे विया। चवल वठ मुंहिंजो, हलिया शेरल अच। पत्थर दिल अच शेरल अच। पत्थर खानज़ादी, अॼु मां तोखे हिकिड़ो किस्सो थो ॿुधायां अल्लाह जे कलाम में।
हक़ीक़ी किस्सो आहे। ॿुधंदी हा अल्लाह से पंहिंजे कानून जे मुताबिक़ मुजरिमनि जी सज़ा जो ऐलान कयो ऐं पंहिंजे नेक बाननि जी हिफ़ाज़त लाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हिकु ॿेड़ी तयारु करण जो हुकुम ॾिनो। बेशक ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़ नील नदी जे भरिसां आबाद घाटनि ॿेलनि में काठ जो बंदोबस्तु कयो। टोटल 1,24,000 तख़्ता तयारु कया ऐं अहिड़ी तरह 300 फुट डिघी 1200 फुट वेकरी कश्ती तयारु कया। जंहिं ॿेड़ीअ जे 7 खाननि में हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ताबूत पाण सां गॾु नेक बाना ऐं बेरोकार हर क़िस्म जा जानवर, अनाज, ठिकर, थांव ऐं हर क़िस्म जूं भाॼियूं, मेवा संदन साण खया। ऐं हा जॾहिं समूरो इंतज़ाम मुकमल थी वियो त रब पाक ज़मीन खे हुकुम कयो त वहंदड़ चश्मनि खे तेज़ करे छॾियो ऐं आसमान खे हुकुम थियो त पाणीअ जा फुआरा तेज़ करे छॾियो। मतिलब त तूफ़ान जो जोश वधी ऐं होॾां हज़रत नूह अलैहिस्सलाम जो नाफ़रमान पुटु ॿोॾि जे टप खां झूटी जबल चढ़ी ऐं जॾहिं पाणी जो वहिकिरो वधी वियो त जबल बि ॿुॾण लॻो। ख़बर थी छा थियो? छा थियो? त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजे नाफ़रमान पुटु कनान ते रहम आयो ऐं अल्लाह पाक खे हज़रत नूह अलैहिस्सलाम सिफ़ारिश कई ऐं अल्लाह पाक खे इहो चयईं त मालिक त मुंहिंजो पुटु मुंहिंजी आल आहे ऐं तूं वाइदो जो पको ई मालिक। बेशक अल्लाह जो वाइदो सचो ई आहे। पर ख़ानज़ादी अल्लाह पाक खे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी इहा सदा न वणी ऐं ख़बर थी अल्लाह पाक हज़रत नूह अलैहिस्सलाम खे छा चयो? छा चयो? अल्लाह पाक हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चयो त ऐ नूह तुंहिंजो पुटु तुंहिंजी आल मां नाहे छाकाणि जो तुंहिंजे पुट जा कम ख़ुदा आहे। असां वटि निजात ऐं छुटकारे जो मयार नसब ऐं ख़ानदान न पर ईमान ऐं चङा कम आहे। मां छा कयां? मां जो आहियां। हिकु माउ हुअण सां गॾु तूं राज राणी ताईं ही हेॾो सारो राज भाग आहे तूं उनखे कीअं संभालींदी? हाँ अल्लाह तोखे हयाती ॾे मुंहिंजा सरताज। तूं जो वेठो आई ही सॼो राज हलाइण लाइ। ख़ानज़ादी तूं हिकु बुर्दबार ऐं बहादुर औरत आहे। हिकु नाफ़रमान पुट जे कुर्दे कमनि जे करे तूं एॾो जल्दी टुटी वेंदी मूं कॾहिं सोचियो बि न। हाणे छॾे न रोअण पिटण खे ख़ानज़ादी तूं फ़िक्रमंद न थी। तुंहिंजो पुटु बणायल ॾेर पंहिंजे अहले खाना समेत हिते पुछण वारो आहे 2 कलाक। हा हा ख़ुदा ख़ैर कंदो। अल्लाह कंदो त हू ख़ैर ख़ैरियत सां ईंदो। पर हा हाकिम खान तूं हुनजो इस्तक़बाल वॾे धूमधाम सां कजाए। इंशाअल्लाह इंशाअल्लाह ख़ानज़ादी। ऐं ॿुध का बि कमी कान रहंदी सालार खान जे इस्तक़बाल में। रेस जूं बि त न्याणियूं ते पढ़नि थियूं न उहे बि त पढ़ाई छॾियो ॻोठ अचनि पियूं न। तोखां ज़रूर को शहर में फॾो फसाद थियो हूंदो न तॾहिं त रेस हाकिम खान हुननि खे ॻोठ में घुरायो आहे। अदा ॿारहं रेस नंढे जे मना करण जे बावजूदि बि अदा वॾो न आहे मुड़ियो ऐं हलियो वियो आहे शहर वारनि जी जूणी खणण ऐं खेरूं बि रबू कामिल न वियल आहे। शाम थियण वारी आहे मोटिया ई न आहिनि 2 न आहिनि आया अलाए छो। ॿुध शाहू ईअं त न आहे शेर खे ख़बर पई जी अदा जी जूणीअ जी ऐं पोइ हुन अदा खे ई न अदा ॿारहं न इन शेरनि में एॾो दम आहे छा जो शाहू जे भाउ खे हथ लाए। पोइ घर में बि छा थो करीं? हल त अदा ऐं खेरो जी सार संभाल त लहूं। त पोइ उथ गुला ओ गुला
असां वञा थोरो कम सां। काथे लिखा लिखा काथे लिखा हाँ मां रैली में लिखा रैली में लिखा लिखा आदा ओदा हाय हाय परत छोरा परत तुम खटे हेठो लिखा आदा छो खटे हेठा लिखी छा थियो आहे? हाँ मां खटे हेठा छो थो लिखा हिते त मां मारजी वेंदुसि न मां और लिखा अदा सां दिलेर ॿाहिरि जो ने तूं लिखी छो थो? छा ॻाल्हि आहे? छा मसलो आहे? ॿाहिरि त निकिरी आहे। ॿुधाए कंहिंखां थो साह वञे? शेरल खां हाँ शेरल खां शेरल जेकॾहिं हिते आयो न असां सभिनी जूं खंदियूं खणी छॾींदो। इन करे मां थो चवांव कि तव्हां बि लिखो ऐं पंहिंजी जान बचायो। गुणा भाॼई तूं बि लिख वञी। चवी छा थो था वॾा? कहिड़ी पाट में हथु खाधो अथई? थड़की थो पियो दाहूं थो करी ऐं लिखण लाइ वती तो जायूं ॻोल्हींदो। खेर त आहे न शेर ॾिठो ठाहूक आहे छा जो शाहू जे घर में घिरे? इन शेर सां अहिड़ो त हशर कंदुसि जो मुंहिंजो नालो ॿुधंदो न त लिंग कांडार जी वेंदसि। पोइ तव्हां हिकिड़ो कमु कयो मूंखे गोली हणी मारे छॾियो न मां हूंदुसि न शेरल खां डिॼंदुसि ऐं लिखंदुसि। अदा वॾा तूं चरियो त किथे नाही थियो या तोखे कंहिं चरियो धातूरो प्यारियो आहे? हा मां चरियो थी वियो आहियां। ॿिन गभरू जवान भाइरनि जे हूंदे मां लिखंदो थो वञा। अदा असां को बुज़दिल आहीं छा जो तूं वती तो लिखंदो? अरे शेरल वते तो मस्त ऊठ वांगुर बब क्यों ॾींदो गोर घुमंदो तो वते मन मस्तियूं थो कंदो वते। मुंहिंजा भाइर सिंह घर में मुफ़्त जूं मानियूं ऐं मखण था खाइनि। कॾहिं गैरत जाॻंदव कॾहिं जो न शेरू खबारींदो। अदा असांजी गैरत खे न ललकार। ही जेके मखण ऐं पुसरियूं खाराई अथई न उहे असां मल्हां था चाहियूं पर तो पाण ई चयो त जे जूसो खणे जंहिंजी जूणी तंहिंजो फरो बचे न थूणी। इहे न हा दा नवींदे जूसा वीरत जूसा भजण जी न कजांइ। अरे बेटक भजा काले तो जूसाट। अरे हाथ तर पाछे दुश्मन खे तर पाए मारी दुआ ऐ ॾिसण वारा चवंदा आहिनि हाथनि हद करे छॾी। अरे मुड़स माण्हू थी मुंहुं ॾे। अदन हिनखे त गोली बि कोन पुॼंदी। हे निभागो ॾिसींदो कीअं थो भॼे। रेस सालार खान ऐं उन्ही जो सॼो कहोल ॻोठ पियो अचे त पोइ अदा सारंग अञा ताईं उते छा पियो करे? उनखे बि वठी आ न। सुखा सारंग शहर पढ़े थो उहो भला कीअं ईंदो हेॾे? रेस जूं बि त न्याणियूं उते पढ़नि थियूं न उहे बि त पढ़ाई छॾियो ॻोठ अचनि पियूं न। सुखा ज़रूर को शहर में फॾो फसाद थियो हूंदो न तॾहिं त रेस हाकिम खान उन्हनि खे ॻोठ में घुरायो आहे। सुखा मां रेस हाकिम खान खां पक वती आहे। जिथे असांजो सारंग भाउ पढ़ंदो आहे न उते कंहिं बि ख़ौफ़ ख़तरे जी ॻाल्हि नाहे। हाणे मूंखां न टाए न
ज़रूर का ॻाल्हि हूंदी तॾहिं त रेस हुननि खे हिते घुरायो आहे न। सारंग जा भाउ हू तोखां ऐं मूंखां वधीक सियाणा आहिनि। हाणे हथ हथ ते ॾेई न वेह। जेकॾहिं तूं नथो वञी न त पोइ मां अदा साल खे मोकिलींदसि। सुखा सुखा छो अची छिती थी आई? तूं हाणे इहो ॿुधा त तूं वठण वेंदेसि या मां अदा मास्तर खे मोकिलियां। सारंग खे यादि कई, सारंग जी फोन अची वई। हाणे 2 मिंट चुप कजांइ त मां सारंग सां ॻाल्हाए वठां। हा सारंग, छा हाल आहे? ख़ुशि आहीं न? छा ॻोठ थो अची? छा अधु सारंग अचे थो? ॻाल्हि तूं ॿुध, ईंदे कॾहिं? भला तूं ॻोठ वारी लारीअ में वेठो आहीं या न? हाँ, ॻोठ वारी लारी में वेठो आहीं। तूं फिकिर न कर, असां तोखे लारी अॾे ते वठण ईंदासीं। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। चङो चङो, ख़ुदा हाफ़िज़। हाणे त ख़ुशि थीअं? इन जो मतिलब त अदा साईं इन लाइ पियो गाॾी मटाए त जीअं ही माण्हू मुंहिंजो ही हशर कनि। हिननि ॼटनि खे त इहा बि ख़बर कोन्हे त मूंसां गॾु फैमिली साण मुंहिंजी फैमिली जो भले छा हशर कयो हूंदो। ड्राइवर सामान त लाराए।